आलिही वला आलिही व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबील करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा। किथे वण वणकार जा किथे पर पट पर कख ॾिठा कारा। किथे नफ़रत जा नुक़सान ॾिठम के मोहब्बत जा मारा। रब मिड़नी खे तुझा सहारा तू कादिर कुल कायनात जो। हज़ारे हंसियूं ज़माने में पर मोहम्मद जो न मट भाया। घुमियो अरबी जी धरतीअ ते मिटी सुरमो करे पाया। सिराज उन घोट जो उम्मती आया कंदो महशर अंगल अल्लाह सां। हिन भलारी जू इमा व्या के ई लाल लॾे। न पोढ़ पते न जवानीअ ते न सजे न जॾे। सिराज मौत पियो सॾे आख़िर राही राह जा।
खीर खालस न मिले त खीर जो फ़ाइदो कहिड़ो, चङो हुजे त चङाई न करे इन मीर जो फ़ाइदो कहिड़ो, इल्म हुजे अमल न हुजे इन पीर जो फ़ाइदो कहिड़ो, मजाजी मोहब्बत में पाण चीरजे इन चीर जो फ़ाइदो कहिड़ो, सिराज मुड़स हुजे त मथेरो हुजे न त बेज़मीर जो फ़ाइदो कहिड़ो। काबिल सरे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज़ो दोस्तों भाइरो ऐं बुजुर्गो, अल्लाह तबारक व तआला जे कुरान अज़ीम जा 11 सिपारो सूरे तौबा जे आखिर मंझां हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे। दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे कुरान अज़ीम जी ॾिसल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी, दोस्तन जो जानी माले तावन रब साईं पंहिंजी बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। गोठ रसूल बख्श चाचड़ जे अंदर मरहूम चाचा रसूल बख्श चाचड़ रहमहुल्लाह जे ईसाले सवाब जे लाइ उन्हनि जे वरसा उन्हनि जे बचड़नि उन्हनि जी याद में अल्लाह जे कुरान जी कचहरी सिंगारी ऐं सजाई आहे। अल्लाह तबारक व तआला दोस्तन जे शर इन खैर खे पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। शर अल्लाह तबारक व तआला उन मरहूम जूं दुनिया वारियूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए। रब साईं उन मरहूम जे कब्र खे जन्नत जे बागन में बाग बनाए। जिन दोस्तन मेहनत करे कोशिश करे एडी कुरान जी कचहरी बज़म प्रोग्राम जलसो सिंगारियो सजायो, अल्लाह तबारक व तआला दोस्तन जे माल में रिस्क में उम्र में जिंदगी में बचन में बरकत जो मामलो फरमाए। मां भी संग सां हुज कई टेम मुझो पोते हो मां करे खैरपुर पहुंचणो आ, उते भी हाज़री भरनी आ। जेको अल्लाह तबारक व तआला चवाए रब साईं मूंखे भी अवां खे भी बल्कि जमी मुसलमानन के इन जे मथा अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेका मां अवां जे आडो आयत तिलावत कई, इन आयत जे अंदर रब साईं इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं रब साईं 4 खूबियूं बयान फरमायूं। इन चैन खूबिन ऐं चैन सिफ़तुन ते तहां सां मुंहिंजी कचहरी थींदी। तवज्जो कंदो त इंशाअल्लाह ॻाल्हि समझ में भी ईंदी, मक़सद अमल आहे। पहिरीं खूबी कहिड़ी आहे मुंहिंजे साईं जी? अल्लाह तो फरमाए त जेको मां रब तव्हां खे नबी बनाए ॾिनो आहे, रहबर बनाए ॾिनो आहे, अॻवान बनाए ॾिनो आहे, पेशवा बनाए ॾिनो आहे, अल्लाह तो फरमाए त इहो मुहम्मद अरबी मां रब तव्हां ॾे तव्हां मंझां मोकिलियो आहे। पहिरीं खूबी। ऐं ॿी खूबी आहे अल्लाह तो फरमाए दर्द तव्हां खे मिलंदो आहे, तकलीफ़ तव्हां खे मिलंदी आहे, पर तव्हां जो दर्द मुंहिंजे मोहम्मद खे पंहिंजो लॻंदो आहे। ॿी खूबी। टी खूबी आहे अल्लाह तो फरमाए त जेको मां तव्हां खे नबी अता कयो ॾिनो आहे, तव्हां जे ईमान तव्हां जे हिदायत मुंहिंजो मोहम्मद हरीस आहे। टे। ऐं चौथी खूबी आहे अल्लाह तो फरमाए त जेको मां तव्हां खे नबी बनाए ॾिनो आहे, केॾो त मुंहिंजो पैगंबर तव्हां ते मेहरबान आहे। 4 खूबियूं समझण जी कोशिश कंदासीं त इंशाअल्लाह दुनिया आखिरत में फ़ाइदो थींदो। हे प्रोग्राम दोस्त इन जे करे रखंदा आहिनि त मन समाज में सुधारो अचे, मन अवां असांजे ज़िंदगी में इनकलाब अचे, तब्दीली अचे। पर इहो इनकलाब या तब्दीली तॾहिं ईंदी अज़ीज़ो जॾहिं तव्हां असांखे खुदा जो क़ुरान समझ में ईंदो। अॼुकल्ह जे दुनिया जे हालात ते नज़र था कयूं, मूंखो वॾा बि वेठा आहियो, चङा बि वेठा आहियो, मोहसिन बि वेठा आहियो, मूंखो वधीक दुनिया जे हालात जो अवां खे तजुर्बो आहे, पतो आहे, ख़बर आहे। हिनी टाइम जेकॾहिं चारों तरफ़ निहारियूं था सोशल मीडिया जो दौर आहे।
चारों तरफ मारो मारिया, अफरा तफरिया, कबायली झेड़ा, फितना, फसाद, उरूज ते है। आखिर वजह केड़ी आ? वजह इहा ई आहे त जेके ये मसला कयूं वेठान इन माण्हुनि खे अल्लाह जे क़ुरान जी ख़बर न आहे। संजन फरमायो मुसलमान जो कत्ल त पंहिंजे जगह ते, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए वो नाक के मुसलमान जी दिल तो ईज़ाए पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए उन गोया के अल्लाह जे काबतुल्लाह जा टुकर कया। मां अवा खां तो पुछां बा जे मुसलमान के कुरान जी जान हुंदी त मुसलमान मुसलमान जो कत्ल कंदो, मुसलमान सूद जो कारोबार कंदो, मुसलमान धाड़ा हणंदो? या जहालत इन जे करे आ जो इन माण्हुनि खे खुदा जे कुरान जी ख़बर कोन। रमजान के महीने में मां के जगह ते वाइस ते पंधु गच्चो हो पहिरियां पहुतासीं। हिकिड़ो कारी साहब ॿार पियो पढ़ाए, ॿाहिरां हिकिड़ो जमायती आयो, चइसे मांखे हिकु ॿ ख़तम खपंदो आहे तो वटि आहे। मां खिली बांक वरतो, मां मुंहिंजो चाचा ख़तम बि खपंदो आहे? हा वाह। चइसे अलाए वॾा चवंदा पाण पढ़ियल न आहे त ॿिए खां वठी माण्हू दुआ घुराए। मुंहिंजो चाचा बुख लॻे मांखे मानी खाए तूं त मुंहिंजो पेट भरबो, पाण पढ़ो न। जैसे अची ॾाढ़ी आहे ॿारनि बच्चनि जो पीउ आहे, हाणे जो वेही क़ुरान जी तालीम वठां त माण्हू छा चवंदा? इन ज़हन जा माण्हू बि आहे। मां त चवंदो आहियां हे क़ुरान ॿुधी जिन सुधरी आहे, पर असां सां जिन्ननि जी भेणी कोन्हे। आहे की न आहे बा? जे हक़ जी ॻाल्हि कंदा आहियूं त संगत नाराज़ थींदी आहे। फजर जी नमाज में नबी पाक कुरान पढ़ियो, वादी नखला जो वाक़ियो आहे। फजर जी नमाज में स्याए सित जे किताबनि में ईंदो आहे, उलमा वेठा आहिनि। 9 जिन्हा जे नबी जो नमाज में कुरान ॿुधी महबूब दे कलमो पढ़ियो। हुज़ूर फरमाया काथों जा आयो? जैसे असां साहिबैन जा आयो। ये साहिबैन किथे आहे? जैसे शाम मुल्क में हिकिड़ो जबल आहे, हिकु पहाड़ आहे, उते रहंदा आहियूं। हुज़ूर फरमाया पोइ ते वञी छा कंदो? आका तव्हां जे कलमे जी प्रचार कंदासीं। साईं जेकर असांजे क़ौम वारा, असांजे कबीले वारा तव्हां जे कलमे पढ़ण ते राज़ी थी वञनि, असां उन्हनि खे तव्हां ॾे वठी अचूं, सोना पोइ तव्हां ॿीहर बि क़ुरान पढ़ंदो। हदीस जे किताबनि में ईंदो आहे 300 जिन्न नबी जो क़ुरान ॿुधी हुज़ूर जा ग़ुलाम बणिया। क़ुरान ॿुधी जिन्न सुधरी पिया, जिन्ननि में बि तब्दीली आई। त मुंहिंजा अज़ीज़ न क़ुरान खे पढ़ण जे लाइ, सम्झण जे लाइ उम्र जी न पर शौक़ ऐं जज़्बे जी ज़रूरत आहे। ऐं अहिड़ा वाक़िया कई हुज़ूर जे सहाबा को साबित आहिनि। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हज़रत हकीम बिन हुज़ाम तवज्जो तक जाए। अल्लाह अकबर कबीरा। इमामुल अंबिया, अहसनुल अंबिया, अकरमुल अंबिया, अजमलुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हज़रत हकीम बिन हुज़ाम 80 साल जो कुराड़ो आ। तवज्जो तक जाए। इहो मुझे नबी जो उहो सहाबिया जेको कौम जो भी चंगो आ, पाड़े जो भी वड्डो आ, नबी जो सहाबिया। तवज्जो तक जाए। 80 साल जो कुराड़ो आ। कुरान समझण जे लाइ नबी जे सहाबी वटि वेंदो आ। तंहिंजो नालो हज़रत मुआज़ बिन जबल आ। 30 साल तंहिंजी उम्र आ। तवज्जो तक जाए। जे कुरान जो पढ़ण, कुरान जो हक़ आ, कुरान जो समझण, कुरान जो हक़ आ। हकीम बिन हुज़ाम कुरान समझी करे रस्ते में ईंदो पियो आ। नौजवान बिलियो हकीम बिन हुज़ाम खे चवंदो पियो आ, साईं ख़ुद तुंहिंजी उम्र भी वॾी आ, कौम जो भी चङो आ, पाड़े जो वॾो आ, ॻाल्हि कोन ठहंदी पई आ। नौजवान उते वेही करे कुरान समझंदो पियो आ। हकीम बिन हुज़ाम तो फरमाए इन में उम्र जी कहिड़ी ज़रूरत आ, मकाम जी कहिड़ी ज़रूरत आ, हैसियत जी कहिड़ी ज़रूरत आ, दर्जे जी कहिड़ी ज़रूरत आ। ओ कुरान जो माहिर आ, मांखे कुरान जे तालीम जी ज़रूरत आ। मांखे कुरान जे तालीम जी ज़रूरत आ। तवज्जो तक जाए। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए जेको कुरान के समझण जी कोशिश कंदो आ, उन जे कामयाबी जे लाइ रब जा मलाइक दुआऊं घुरंदा आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। मस्जिद नबवी आ। हिकिड़े पासे ॾांहुं अमीर उमर वेठो आ, ॿिए पासे ॾांहुं नबी जो सहाबी हते अब्दुल्ला ज़ुल बजादैन वेठो आ। ताज़ो ताज़ो मोहम्मद जो कलमो पढ़ियो आ। तवज्जो तक जाए। हज़रत अमीर उमर आहिस्ता
कुरान पढ़ंदो पियो आहे। हज़रत अब्दुल्ला ॾाढा कुरान पढ़ंदो पियो आहे। अमीर उमर उथी आयो, ए अब्दुल्ला स्लो कुरान जी तिलावत कर, आहिस्ता कुरान जी तिलावत कर। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए, उमर जी मुझा दिलवर अब्दुल्ला के कुरान जे तिलावत को रोकींदो पियो आहे। आका कुर्बान वञा, मां अब्दुल्ला के तिलावत का को न रोकींदो पियो आहे। मां अब्दुल्ला के चवंदो पियो आहे, स्लो कुरान जी तिलावत कर, आहिस्ता कुरान जी तिलावत कर। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए, उमर तू कुरान जो माहिर आहे। अब्दुल्ला नौ कलमो पढ़ियो आहे, हे कुरान पढ़ंदो भी पियो आहे, कुरान समझंदो भी पियो आहे। मां मोहम्मद मुस्तफा नबूवत वारनि अखरनि सां ॾिसंदो पियो आहे। अब्दुल्ला ज़ुल्बजा देन जे कामयाबी जे लाइ अल्लाह जा मलाइक दुआऊं घुरंदा पिया। ॾाढा चवनि सुभान अल्लाह। पतो पियो मां हीअं बि चवंदो आहियां, इज़त क़ुरान में आहे, अज़मत क़ुरान में आहे, बरकत क़ुरान में आहे, रहमत क़ुरान में आहे, वहदत क़ुरान में आहे, शरीयत क़ुरान में आहे, सदाकत क़ुरान में आहे, अदालत क़ुरान में आहे, सखावत क़ुरान में आहे, सुजात क़ुरान में आहे, बरकत क़ुरान में आहे, रहमत क़ुरान में आहे, सदाकत अदालत इज़त जो जन्नत भी खुदा जे क़ुरान में आहे। बुलंद आवाज़ चवनि सुभान अल्लाह। तवज्जो त गजाए, हिकिड़े तारीख़ जे किताब जो मां मुतालो कयो, अजीब नुक्तो नज़र आयो। हिकिड़ी कुराड़ी अम्मा सुबुह जो पहरा अल्लाह अकबर कबीरा पुट खे मारींदी पई आहे। बच्चो चवंदो पियो आहे, अम्मा मदरसे को न वेंदो, छो त कल्ह मदरसे न वञो आहे, उस्ताद मारे लाह पटे छॾींदो। अज़ीज़ो अम्मा त अम्मा थींदी आहे, अम्मा कोशिशि कंदी आहे बच्चो कामयाबी थी वञे, मंज़िल मक़सूद ते पहुची वञे। कुराड़ी अम्मा मारींदी पई आहे, बच्चो इनकार कंदो पियो आहे। ॿिए पासे रो हिकिड़ो बकरार आहे, बकरनि जो रेवड़ काहे वेंदो पियो आहे। कुराड़ी अम्मा चवंदी पई आहे, निभागा जेकॾहिं कुरान न पढ़े यादि रखजांइ, बकरार जीअं बकरियूं चारीनि। बकरार जे कननि ते जुमला पिया, दिलि ते धकु लॻी वियो। बकरार पंहिंजो पाण खे चवंदो पियो आहे, माना एॾो त किनो आहे, एॾो त बेकार आहे, एॾो त बेकार आहे। रस्ते वेंदी कुराड़ी तो ते मिसाल ॾींदी पई आहे। तवज्जो त गजाए, अजी जलाल में आयो, जज़्बो जागी पियो। सुनहरी औराक जे किताब जे अंदर इहो वाक़ियो लिखियो पियो आहे। तवज्जो त गजाए, अल्लाह अकबर कबीरा बकरार खे अची कुरान ते शौक़ थियो आहे। बकरियूं विकिरो करे 40 साल ते जी उमिरि आहे, अची ख़ुदा जे कुरान ते महिनत कई आहे। हाफ़िज़ भी बणियो आहे, आलिम भी बणियो आहे। अॼु जेके मदरसे जे अंदर कुरान जा कारी किरायत जा कानून पढ़ंदा आहिनि, किरायत जा उसूल पढ़ंदा आहिनि, इहे लिखण वारो इहो बकरार आहे जेके दुनिया इमाम किसाई चवंदी आहे। तवज्जो त गजाए, मां भी आयत समझाइण जे लाइ अवां जे आॾो तिलावत कई आहे। 4 खूबियूं अल्लाह इमामुल अंबिया जूं बयान फरमायो। अल्लाह उहो दिल बरता फरमायो, इज्जत में आला, अज़मत में आला, सिफत में आला, इफ़त में आला, जलवत में आला, खिलवत में आला, जलाल में आला, जमाल में आला, कमाल में आला, प्यार में आला, रफ्तार में आला, अनवार में आला, किरदार में आला, प्यार में आला, शान में आला, मान में आला, उन्वान में आला। असां जो मोहम्मद कुरान में भी चो आला ही आला। खोल रब जो कुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। चवनि सुभान अल्लाह। तवज्जो त गजाए, रब कुरान में सादो फरमाए, पहिरीं खूबी मुझे नबी जी इहा। खोल रब जो कुरान, फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम। तवज्जो त गजाए, अल्लाह तो फरमाए, जेको मां अल्लाह तबारक व तआला तव्हां खे नबी बनाए ॾिनो आहे, रहबर बनाए ॾिनो आहे, पेशवा बनाए ॾिनो आहे, अॻवान बनाए ॾिनो आहे। अल्लाह तो फरमाए, इहो नबी मां अल्लाह तव्हां ॾे तव्हां मंझां मोकिलियो आहे। ॿी खूबी कहिड़ी आहे? अल्लाह तो फरमाए, दर्द तव्हां खे मिलंदो आहे, तकलीफ़ मुंहिंजे मोहम्मद खे थींदी आहे। मां नथो चवां, पाक नबी मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए, जॾहिं सिज लॻी वञे, ऊंधारो थी वञे, रसूल जी तालीम आहे, नंढा नंढा ॿार घरनि खां ॿाहिरि न कढो, पंहिंजे बच्चनि ते कंट्रोल कयो। सुहिणा कुर्बान वञा, वजह कहिड़ी आहे? पाक नबी मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए, सिज लही वेंदो आहे, अंधेरो थी वेंदो आहे, राति थी वेंदी आहे, मुंहिंजो साईं तो फरमाए,
मूजी जानवर न करना, विसू भी न करना, नांग भी न करना, गिदड़ भी न करना। मता तव्हांजे बच्चन के तकलीफ़ अची वञे सोना कुर्बान वञा। बच्चा ता साजान जवाब ईंदो पियो आहे बच्चा तव्हां जान पर फिक्र मां मोहम्मद करीम खे आ। अल्लाह तो फरमाया इहा मुझे हबीब जी खूबी आ। दर्द तव्हां खे मिलंदो, दुख मुझे मोहम्मद के थींदो। पाक भी मुझे मोहम्मद तो फरमाए जुती पाईंदो पियो आहे, चप्पल पाईंदो पियो आहे, तकड़ करे न पाए जाए कहिड़ी ख़बर तोखे पतो ई न आहे। चप्पल में नांग वेठो आहे, विसू वेठो आहे, मतां तोखे तकलीफ़ न अची वञे। आका पेर सां जान जवाब ईंदो पियो आहे पेर तव्हां जान पर फिक्र मां मोहम्मद करीम खे आ। पुराने दौर के अंदर सोलर जो जमानो ना है, बिजली जो जमानो ना है। पुराने दौर के अंदर दिए में तेल पौनो, मथों सोटी वट पौनी, बाहि ॾेई रोशनी करे घर में रोशनी करना। तवज्जो तक जाए मुझो अरबी तो फरमाए हेडो दियो बरंदो पियो आ, नंग सुता पयान दियो बरंदो पियो आ, घर जा भाती सुता पयान। मुझो साईं तो फरमाए दियो बारे घर में निंड न कजो। आका वजह केड़ी आ दुनिया जो मिसाल दिया हेडो दियो बरंदो पियो आ, घरों ढोर छुड़ियो पासो लगियो, दियो बरंदो पियो आ, घरों कुत्तो थी आयो पासो लगी पियो, दियो हेठ करियो त भजी पवनो, टुटी पवनो, मथों पाया घर में मुंतसर थी वञे। काथे रिंढी भी पई आ, काथे भूषण भी पियो आ, काथे चादर भी पई आ, घर जी तबाही न थी वञे। आका घर असांजो आ जवाब ईंदो पियो आ घर तव्हांजो आ पर फिक्र मां मोहम्मद करीम खे आ। अल्लाह तो फरमाया इहा मुझे नबी जी खूबिया। 3 नंबर ते तवज्जो तक जाए रब जो कुरान छा तो फरमाए फरमा रसूलुम मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा अनित्तुम हरीस। बुलंद आवाज़ा अल्लाह तो फरमाए मुझो मोहम्मद रबी तव्हांजे ईमान तव्हांजे हिदायत ते हरीसा। ईमान है हिदायत ते हरीजा। तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा तव्हां सा जो ईमान पो मां हीअं चवंदो आहियां जंहिंमें ईमान जो ज़रो हूंदो कूड़ न ॻाल्हाईंदो। अॼु तव्हां सां मुस्लमाननि जो कारोबार ई कूड़ ते आहे। तवज्जो तक जाए असांजो रब भी सचो आहे, असांजो नबी भी सचो आहे, असांजो कुरान भी सचो आहे। अल्लाह तो फरमाए सचनि जा साथारी थी पओ। मां नथो चवां खोल रब जो कुरान फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। बुलंद आवाज़ा ॾाढा चवनि सुभान अल्लाह। असांजो रब भी सचो आहे, असांजो नबी भी सचो आहे, असांजो कुरान भी सचो आहे, असांजा बुज़ुर्ग भी सच्चा आहिनि। तवज्जो तक जाए महबूब सुभानी सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह साईं जे बचपन जो ज़मानो आहे। मुंहिंजा बैत ख़ुदा जे कुरान जे मज़ा जे चवंदा हक़ माण्हू चवंदा वहाबी आहे। असां बुज़ुर्गनि खे मञण वारा वलीअ जे करामत खे मञण वारा पर घुरबो कंहिंखां रब जे ज़ात खां। महबूब सुभानी सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह बचपन जो ज़मानो आहे। तवज्जो तक जाए साईं जो अबो दुनिया जो जहान छॾियो महबूब सुभानी नंढो आहे। साईं जी अम्मा आलमा भी आहे, साहिदा भी आहे, वॾी नेक औरत आहे। साईं जी अम्मा हथ खणी दुआ घुरंदी आहे अल्लाह मुंहिंजे बच्चे खे आलम बनाए जाए, मुंहिंजे बच्चे खे पंहिंजे रस्ते में क़बूल कजाए।